भिरिया सिटी खां रिपोर्ट करे राजा हुसैन सोलंकी। पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले नौशेरो फेरोज़ जे सदर डॉक्टर फातिमा शहनाज अंसारी जे अगवानी में बिलावल भुट्टो ज़रदारी जे नौशेरो फेरोज़ वारे आमद ऐं संदसि रखियल जलसे जे सिलसिले में अंसारी ते तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। डॉक्टर फातिमा शहनाज अंसारी पंहिंजे हिक बयान में चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन असांजो महबूब क़ायद नौशेरो फेरोज़ आमद दौरान केतिरा ई सियासी अगुवान पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कंदा। पीपल्स पार्टी हमेशह अवामी सियासत कई आहे ऐं हमेशह इदारनि जो एहतराम कयो आहे। नौशेरो फेरोज़ जे जियालियुनि हमेशह क़ायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो साथ ॾिनो आहे। हाणे बि संदसि मोभी पुट बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾींदासीं। नौशेरो फेरोज़ जे वर्करनि जियालियुनि आमिर सियाह ऐं आमिर मुशरफ जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं कॾहिं बि कंहिं आमिर ज़ालिम जे साम्हूं न झुकिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾेई कामयाब करायो आहे। हुन वक़्तु पाकिस्तान मुश्किल में आहे, पाकिस्तान जो अवाम तकलीफ़ुनि में आहे, मुआशी बुरहान आहे। उन्हनि मुश्किलुनि मां सिर्फ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी कढी सघे थी। मुल्क में हर तरफ़ गुरबत, बेरोज़गारी, महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे। पाकिस्तान जा कुझु सियासतदान नफ़रत ऐं विरासत वारी सियासत करे रहिया आहिनि, जंहिं करे पाकिस्तान खे उन्हनि तक़सीम करे छॾियो आहे। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म असांजो महबूब लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी।